बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 8 दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे सिहत ऐं सफ़ाई। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सुवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं माञाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे संभाल माना हिफ़ाज़त, लफ़्ज़ आहे जीव माना जिस्म, लफ़्ज़ काराइतो माना कम वारो या कमाइतो, लफ़्ज़ कुड़म माना ख़ानदान या कुटुंब, लफ़्ज़ दौरो माना गर्दिश, लफ़्ज़ उबारे माना टहकाए, लफ़्ज़ शिफ़ाफ़ माना जंहिंमां आर पार ॾिसी सघिजे या साफ़, लफ़्ज़ मुतवाज़िन माना बराबर, लफ़्ज़ माहौल माना आस पास, पोइ लफ़्ज़ आहे वसीले माना ज़रिए, लफ़्ज़ छोटकारो माना निजात, लफ़्ज़ तफ़रीह माना आराम सैर या घुमण, लफ़्ज़ मुफ़ीद माना फ़ाइदे वारी। मश्क नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, तंदुरुस्तीअ लाइ कहिड़ियूं चवणियूं मशहूरु आहिनि? जवाब, तंदुरुस्तीअ लाइ हेठियूं चवणियूं मशहूरु आहिनि। जी दोस्तों, हाणे चवणियूं लिखंदासीं। नंबर पहिरियों, जी ख़ुशि त जहान ख़ुशि। नंबर ॿियो, तंदुरुस्ती हज़ार नेमतनि जे बराबरि आहे। नंबर टियों, बीमारी खां बुख भली। बे, सिहत बरक़रार रखण लाइ कहिड़ा उसूल ज़रूरी आहिनि? जवाब, सिहत बरक़रार रखण लाइ हेठियां उसूल ज़रूरी आहिनि। नंबर पहिरियों, वर्ज़िश करणु घुरिजे। नंबर ॿियो, रांदि रूंद खेॾणु घुरिजे। नंबर टियों, मुतवाज़िन ग़िज़ा खाइणु घुरिजे। नंबर चोथों, साफ़ ऐं शिफ़ाफ़ पाणी पीअणु घुरिजे। नंबर पंजों, सब्जियूं ऐं मेवा ताज़ा इस्तेमालु करणु घुरिजनि। नंबर छहों, जिस्म जी सफ़ाई ऐं पाकीज़गी जो तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे। नंबर सतों, माहौल खे गदिलाइण खां बचाइण जा उपाउ वठणु घुरिजनि। जीम, सिहत ऐं सफ़ाईअ लाइ असांजे नबीअ सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कहिड़ो फ़रमान आहे? जवाब, सिहत ऐं सफ़ाईअ जे लाइ असांजे नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ही फ़रमान आहे। तर्जुमो, पाकीज़गी अधु ईमान आहे। दाल, घर कीअं साफ़ रखिजे? जवाब, घर खे साफ़ रखण लाइ रोज़ानो ॿुहारी ऐं पोची ॾिजे। थांवनि खे साफ़ सुथिरो रखणु घुरिजे। किन किचिरो ॿाहिरि परे उछलाइजे। मक्खियुनि ऐं मच्छरनि खां बचाव ख़ातिर फूहारो करणु घुरिजे त जीअं घर में बीमारियुनि खां बची सघिजे। नंबर ॿियो, तव्हां पंहिंजी सिहत ऐं सफ़ाईअ जो ख़्यालु कीअं रखंदा आहियो? जवाब, असां पंहिंजी सिहत ऐं सफ़ाईअ जो ख़्यालु हिन रीति रखंदा आहियूं त रोज़ानो पंहिंजी बदन खे साफ़ सुथिरो रखंदा आहियूं, ॾंदण ॾींदा आहियूं, साफ़ सुथरा कपिड़ा पाईंदा आहियूं, नंहं वॾा थींदा आहिनि त कतरे छॾींदा आहियूं, वारनि खे फणी ॾींदा आहियूं, साबुण सां हथ धोई पोइ मानी खाईंदा आहियूं, वर्ज़िश बि कंदा आहियूं, खाधे पीते जे उसूलनि मुताबिक़ सब्जियूं ऐं मेवा ताज़ा खाईंदा आहियूं। नंबर टियों, हेठिन लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि काराइतो, हिफ़ाज़त, मुफ़ीद, छोटकारो, मुतवाज़िन।
जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जो मानो लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे काराइतो माना कमाइतो। जुमिलो लिखंदासीं, सेहतमंद माण्हू सभिनी लाइ काराइतो आहे। पोइ लफ़्ज़ आहे हिफ़ाज़त माना संभाल। जुमिलो लिखंदासीं, असांखे पंहिंजी सिहत जी हिफ़ाज़त करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे मुफ़ीद माना फ़ाइदे वारी। जुमिलो लिखंदासीं, सुबुह जो वर्ज़िश असांजे लाइ मुफ़ीद आहे। पोइ लफ़्ज़ आहे छोटकारो माना निजात। जुमिलो लिखंदासीं, असां सिहत जे उसूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण ज़रिए तकलीफ़नि खां छोटकारो हासिल कंदासीं। पोइ लफ़्ज़ आहे मुतवाज़िन माना बराबरि। जुमिलो लिखंदासीं, सिहत खे बरक़रार रखण जे लाइ असांखे मुतवाज़िन ग़िज़ा खाइणु घुरिजे। नंबर चौथों, हेठियां जुमिला पढ़ो जेकी दुरुस्त आहिनि तिन ते सही जो निशान ऐं जेकी ग़लति आहिनि तिन ते ग़लति जो निशान लॻायो। जुमिलो पहिरियों, पाणी ओॿारे पीअणु सिहत लाइ वधीक बहितर आहे। जुमिलो सही आहे, सही जो निशान लॻाईंदासीं। जुमिलो ॿियो, कपिड़ा मौसम मुताबिक़ पाइणु न घुरिजनि। ग़लति आहे, मौसम मुताबिक़ पाइणु घुरिजनि। नंबर टियों, रत जो दौरो वर्ज़िश सां दुरुस्त थिए थो। जुमिलो सही आहे। जुमिलो चौथों, खाधो ऐं ॿियूं शयूं ढके न रखणु घुरिजनि। ग़लति आहे, ढके रखणु घुरिजनि। ग़लति जो निशान लॻाईंदासीं। जुमिलो नंबर 5, तफ़रीह लाइ रांदि रूंद बि निहायत ज़रूरी आहे। जुमिलो दुरुस्त आहे, सही जो निशान लॻाईंदासीं। नंबर 5, इस्म जे बदिरां कमु ईंदड़ लफ़्ज़ खे ज़मीर चइबो आहे। जीअं आऊं, असीं, तूं, अव्हां, हीअ, हूअ, उन्हनि वग़ैरह। अव्हां हिन सबक़ मां इस्म जे बदिरां कमु आयल ज़मीर चूंडे लिखो। जी दोस्तों, हाणे सबक़ मां असां ज़मीर चूंडे लिखंदासीं। ज़मीर आहिनि उहो, असां, इन्हनि। सरगर्मी नंबर पहिरियों, यूनियन काउंसिल जे आला अख़्तियारी खे पंहिंजे ॻोठ जी सफ़ाईअ जे लाइ दरख़्वास्त लिखो। जी दोस्तों, हाणे दरख़्वास्त लिखंदासीं। बख़िदमत जनाब सेक्रेटरी साहिब, यूनियन काउंसिल भिटशाह जी अर्ज़। जनाब आला, साईं जिन खे नेक रोशन हुजे। जीअं त आऊं अर्ज़दार अब्दुल सत्तार वलद अब्दुल गफ़ार शहाणी, रहंदड़ ॻोठ गंवर खान शहाणी, यूनियन काउंसिल भिटशाह, तव्हां साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ थो करियां। जीअं त जनाब आला, असांजे ॻोठ में काफ़ी ॾींहंनि खां सफ़ाईअ जो को बि बंदोबस्त न आहे। गटरनि जो पाणी रस्तनि ते बीहजी वियो आहे, जंहिं जे करे मच्छरनि ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे। मच्छरनि ऐं मक्खियुनि जे करे बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। तंहिं करे साईं जिन खे दरख़्वास्त अर्ज़ आहे त असांजे ॻोठ में सफ़ाईअ जो जोॻो बंदोबस्तु कयो वञे त जीअं ॻोठ जा रहवासी बीमारियुनि खां बची सघनि ऐं सिहतमंदीअ वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। फ़क़ति अर्ज़दार अब्दुल सत्तार शहाणी, ॻोठ गंवर खान शहाणी भिटशाह। तारीख़ 17/10/2025।